नाज़रीन बुलेटिन की शुरुआत में अवां खे अपडेट कंदासीं। कराची मां जिते गुलशन इकबाल वारे इलाइक़े में इमारत अंदर धमाके के नतीजे में 5 ॼणा मारिजी विया ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। अहम ख़बर अवां खे ॾियो पिया गुलशन इकबाल जे मस्कन चुरंगी वारे इलाइक़े में इमारत अंदर ज़ोरदार धमाको थियो, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। धमाके सां इमारत जो अध खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे ऐं हिन वक़्तु इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। धमाको 4 माड़ इमारत के फर्स्ट फ्लोर में थियो आहे। वधीक जांच जारी है। थोड़ी देर अग कमिश्नर कराची पिण पहुतो। गुलशन इकबाल वारे इलाके में इमारत अंदर धमाके के नतीजे में 5 ॼणा मारिजी विया ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। धमाके सां इमारत जो अध खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे। पुलिस ऐं रेस्क्यू टीम्स मलबे में दबियल माण्हुनि खे ॿाहिरि कढण वारे कम में रुधल आहिनि। धमाके खां पोइ इमारत अंदर गैस लीकेज थियण बाद माण्हुनि खे फ्लैट्स में ॿाहिरि कढियो वियो आहे। माण्हुनि खे रेस्क्यू करण जे लाइ कार्रवायूं जारी आहिनि। IG सिंध मुश्ताक महर इन वाक़े जो नोटिस वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह बि इन वाक़े जो नोटिस वरितो आहे। SSP ईस्ट ऐं कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब कई वई आहे। थोड़ी देर अॻु कमिश्नर कराची पिण वाक़े वारे हंधि पहुतो। SSP ईस्ट पहुतो। अवां खे इहा ख़बर ॾियो पियासीं वाक़े जी जांच जारी आहे। फ़िलहाल धमाके जे हवाले सां कुझु बि नाहे ॿुधायो वियो। धमाको छा जो इन हवाले सां नाहे ॿुधायो वियो। वॾे वज़ीर ऐं IG पुलिस तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। जल्द तफ़सीली रिपोर्ट तलब कई वई आहे। अहम ख़बर अवां खे ॾियो पियासीं हिन वक़्तु इलाइक़े खे सील कयो वियो आहे ऐं कमिश्नर कराची जो इहो चवणु हो त फ़िलहाल असांजी कोशिश आहे त जेको मलबो हेठि किरियल आहे उनखे हटायूं, छाकाणि त फ़िलहाल असांखे कंफर्म न आहे त इन मलबे हेठियां शायदि को ज़ख़्मी आहे या न। इन हवाले सां कार्रवायूं जारी आहिनि ऐं डिवाइसूं तलब कयूं वयूं आहिनि जंहिंजे ज़रिए ख़बर पवंदी त छा मलबे में को माण्हू दबियल आहे या न। फ़िलहाल रेस्क्यू टीम्स जेके आहिनि उन्हनि खे इते तलब कयो वियो आहे। पुलिस ऐं रेस्क्यू टीम्स मलबे में दबियल माण्हुनि खे ॿाहिरि कढण वारे कम में रुधल आहिनि। कमिश्नर कराची जो इहो चवणो त रेस्क्यू टीमुनि खे वधीक तलब कयो वियो आहे। रेस्क्यू टीमुनि जे वधीक एहलकारनि खे तलब कयो वियो आहे। कमिश्नर कराची वाक़े वारे हंधि जो जाइज़ो वरितो आहे। धमाके सां इमारत जो अध खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे। गुलशन इकबाल वारे इलाइक़े में इमारत अंदर ज़ोरदार धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। धमाके सां इमारत जो अध खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे। पुलिस ऐं रेस्क्यू टीम्स मलबे में दबियल माण्हुनि खे ॿाहिरि कढण वारे कम में रुधल आहिनि। इलाइक़े खे हिन वक़्तु सील कयो वियो आहे। रेंजर्स तर्जुमान बयानु जारी कयो आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त हिन वक़्तु क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। अपडेट्स मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते हबीब जमाली मौजूदु आहे। हबीब, छा अपडेट्स आहिनि? वधीक छा ॿुधायो वियो आहे बम धमाके जे हवाले सां? गॾोगॾु ज़ख़्मियुनि जे हवाले सां बि अपडेट कजो। कोशिश कंदासीं हबीब जमाली सां राब्तो कयूं, अवां खे अपडेट कयूं। पुलिस ऐं रेस्क्यू टीम्स मलबे में दबियल माण्हुनि खे ॿाहिरि कढण वारे कम में रुधल आहिनि। धमाके सां इमारत जो अध खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे। इमारत अंदर धमाके जे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। गुलशन इकबाल वारे इलाइक़े में अॼु सुबुह इमारत अंदर ज़ोरदार धमाको थियो। 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 20 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। धमाके सां इमारत जो अध खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे। हबीब सां असांजो राब्तो बहाल थियो आहे। हबीब, छा पियो ॿुधायो वञे इन धमाके जे हवाले सां? इदारा हिते पहुतल आहिनि, जांच जारी आहे। जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु जेको आहे मस्कन चुरंगी ते उन जॻह ते मौजूदु आहियूं जिते फ्लैट्स अंदर धमाको थियो। उन धमाके में हिन वक़्तु 5 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो तइदादु 20 खां वधीक ॿुधायो पियो वञे। हिन वक़्तु जेकी रेस्क्यू जूं टीमूं हिते मौजूदु आहिनि उहे हिन हवाले सां जांच करे रहियूं आहिनि। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त हीअ उहा इमारत आहे जंहिंजे जंहिं फ्लैट में धमाको थियो उहो फ्लैट मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। उनजो मलबो जेको आहे उहो मथे पियल नज़र अची रहियो आहे। जॾहिं त रेंजर्स, पुलिस ऐं ॿिया जेके अहलकार आहिनि, रेस्क्यू जूं टीमूं आहिनि, उहे ऑपरेशन में हिसो वठी रहियूं आहिनि। हिन वक़्तु ताईं जेको आहे 20 ज़ख़्मी आहिनि ऐं 5 ॼणनि जे मारिजी वञण जी तस्दीक थी वई आहे। धमाको एतिरो त शदीद हुयो, एतिरो धमाको शदीद हुयो जो आसपास जे इमारतनि जा शीशा जेके आहिनि उहे टुटी पिया आहिनि ऐं जेकी पार्किंग में हेठियां गाॾियूं बीठल हुयूं उन्हनि गाॾियुनि खे जेको आहे काफ़ी नुक़सानु पहुतो आहे। हिन धमाके सबबि जेकी हीअ अबुल अस्फानी खे मिलाईंदड़ रोड आहे मस्कन चुरंगी, हिते काफ़ी माण्हू जेकी रोड सां गुज़री रहिया हुआ उहे पिणु हिन धमाके जे करे जेको आहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिन वक़्तु वॾे वज़ीर तरफ़ां जेको नोटिस वरितो वियो हो ऐं कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब कई वई, गॾोगॾु सूबाई वज़ीर सईद गनी खे हिदायत कई वई त वाक़े वारी जाइ ते पहुचे त सूबाई वज़ीर
वज़ीर सईद गनी जेको आहे हिते पहुतो। सईद गनी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त रेस्क्यू जो ऑपरेशन जारी आहे, पर हिन वक़्त ताईं सिर्फ़ु हिकु माण्हू जेको आहे उहो लापता आहे, उनजी ॻोल्हा कई पई वञे। मुमकिन आहे त इम्कान आहिनि त उहो मलबे जे हेठियां हुजे, उनखे मलबे खे जेको आहे हटाइण जो जेको कमु आहे उहो कयो पियो वञे। सूबाई वज़ीर जो इहो चवणो त हिन वक़्त ताईं जेको आहे सिर्फ़ु हिकु माण्हू जेको आहे उहो लापता आहे। धमाके जी जेका नोयत आहे उनजे हवाले सां बम डिस्पोजल स्क्वाड जी टीम हिते मौजूदु आहे ऐं ॿियूं जांच टीमूं हिते मौजूदु आहिनि। उहे पतो लॻाए रहियूं आहिनि त आया की ही धमाको जेको आहे उहो सिलेंडर जो हुयो या तकरीबकारी जो ही वाक़ियो हुयो। सईद गनी जो ॿियो चवणो त हिन वक़्त ताईं इहो कुझु बि नथो चई सघिजे त ही तकरीबकारी जो वाक़ियो आहे या सिलेंडर फाटो आहे। जांच कई पई वञे। बम डिस्पोजल स्क्वाड जी जेका टीम आहे उहा हिते मौजूदु आहे। बम स्क्वाड जी टीम जेका आहे बम डिस्पोजल स्क्वाड जी टीम पतो लॻाए रही आहे त हीउ धमाको जेको आहे उहो छाजो हुयो। ऐं हिन वक़्तु जेको आहे वॾी नफ़री पुलिस जी जेका ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मौजूदु आहे। असांजे स्क्रीन ते ही मंदर जेके आहिनि उहे नज़र अची रहिया हूंदा त मलबो हटाइण जो जेको कमु आहे उहो कयो पियो वञे, पर मलबो एहतियात सां हटायो पियो वञे। जेकी जदीद आवाज़ ॿुधण जा जेकी जदीद आलात आहिनि, औज़ार आहिनि, उन्हनि जे मदद सां मलबो हटायो पियो वञे त मथां को अंदरि माण्हू न हुजे। उन लाइ उहो कमु एहतियात सां कयो पियो वञे। जीअं जीअं अंदरां जेकॾहिं आवाज़ अचे थो त पोइ वरी जेको आहे रेस्क्यू ऑपरेशन उन हिसाब सां एहतियात सां कयो पियो वञे त जीअं जेको आहे अंदरि को बि माण्हू मलबे जे हेठियां मौजूदु हुजे त उहो जेको आहे उनजो जेको आहे उनजी जान जेका आहे उहा बचाए सघिजे। हिते एडमिनिस्ट्रेटर कराची जेको आहे उहो बि मौजूदु आहे। हीअ जाइ जो जेको आहे मुआइनो कयो पियो वञे। हिन वक़्त ताईं इहा ख़बर न पइजी सघी आहे त आया की हीउ वाक़ियो तकरीबकारी जो नतीजो आहे या जेको आहे सिलेंडर फाटो आहे। जांच कई पई वञे। बम डिस्पोजल स्क्वाड हिते मौजूदु आहे। हिन वाक़िए में हिन वक़्त ताईं 5 ॼणनि जे मारिजी वञण जी तस्दीक थी आहे। 20 खां वधीक जेकी ज़ख़्मी आहिनि जिन खे पटेल अस्पताल पोइ जेको आहे जनरल अस्पताल आबादी शहीद अस्पताल जेको आहे मुंतक़िल कयो वियो आहे। जी अच्छा हबीब, इहो ॿुधाइजो त बैंक जो अमलो पिणु ज़ख़्मियुनि में शामिल आहे। छा बैंक इन इमारत जे हेठियां आहे? इहो इन हवाले सां बि कंफर्म कजो त जेके ज़ख़्मी आहिनि छा उन्हनि में औरतूं बि शामिल आहिनि? इहे बि ख़बरूं साम्हूं अची रहियूं आहिनि। जी बिल्कुलु। हीअ मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदी मूंखे हीअ जेकी हिन फुटेज आहिनि उहे फुटेज ॾेखारे त हीअ इमारत जे ग्राउंड फ्लोर ते बैंक हुई उहा मुकमिल तौर तबाह आहे। जॾहिं त उनखां मथियों जेको फर्स्ट फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोर बि मुकमिल तौर तबाह थी वियो आहे। सेकंड फ्लोर बि जेको आहे मुकमिल तौर तबाह थी वियो आहे। हेठियां जेको आहे बैंक इमारत आहे उनजो अमलो बि जेको आहे ज़ख़्मी आहे। हिन वक़्तु 5 ॼणा मारिजी विया आहिनि। उन्हनि लाइ इहा ख़बर न पइजी सघी आहे त उहे उन्हनि में बैंक जा अमलदार या मथे जेकी रिहाइशी फ्लैट्स में जेके माण्हू आहिनि उहे बि शामिल आहिनि या न आहिनि, उन ॻाल्हि जी तस्दीक नथी सघी आहे। पर 5 ॼणा जेके आहिनि उन वाक़िए में मारिजी विया आहिनि। हीअ साम्हूं बैंक जी इमारत, उनखां पोइ फर्स्ट फ्लोर आहे, पोइ सेकंड फ्लोर आहे। 2 ई इमारत जेकी आहिनि उहे तबाह थी विया आहिनि। जॾहिं त मथियां जेकी फ्लोर आहिनि उन्हनि खे घटि नुक़सानु पहुतो आहे। उन्हनि मां माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। हिन वक़्त ताईं जेको आहे जेकी ज़ख़्मी आहिनि उन्हनि में औरतुनि जो बि जेको आहे वॾो अंग ॿुधायो पियो वञे त औरतूं बि शामिल आहिनि, छाकाणि त मथे फैमिलीज़ रहंदियूं, ज़ाहिरी ॻाल्हि रहंदियूं हुयूं ऐं पोइ थियो जेके आहिनि ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऐं हाणे जेको आहे सिर्फ़ु हिकु माण्हू जे लापता हुजण बाबति ॿुधायो पियो वञे। सूबाई वज़ीर सईद गनी बि इहा ॻाल्हि कई आहे त सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू लापता आहे जंहिंजी ॻोल्हा जेका आहे उहा कई पई वञे। हिन धमाके सबबि जिते बैंक अमलो या फ्लैट्स हबीब असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। पंहिंजे नाज़रीन खे अपडेट कयूं त धमाके सां इमारत जो अधु खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे। पुलिस ऐं रेस्क्यू टीम्स हिन वक़्तु पहुतल आहिनि ऐं मलबे में दॿियल माण्हुनि खे ॿाहिरि कढण वारे कम में रुधल आहिनि। हिन वक़्तु मलबे हटाइण वारो कमु जारी आहे। फुटेजिस में अव्हांखे ॾेखारियूं पिया ही उहा इमारत आहे जंहिं अंदरि ज़ोरदार धमाको थियो आहे। रिहाइशी इमारत आहे, उनजे ग्राउंड फ्लोर ते हिकु बैंक मौजूदु हुई ऐं इहो बि ॿुधायो वियो आहे त जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि में बैंक जो अमलो पिणु शामिल आहे, ज़ख़्मियुनि में औरतूं पिणु शामिल आहिनि ऐं हिते हिन वक़्तु ऑफिशियल्स जेके आहिनि उहे पहुचनि पिया। कमिश्नर कराची पिणु थोरे वक़्तु अॻु हिते पहुतो, उन जाइज़ो वरितो आहे। उनजो इहो चवणु आहे त फ़िलहालु इहो चवणु वक़्त खां अॻु हूंदो त धमाको या बम जो धमाको हो या इहो सिलेंडर धमाको हो। इन हवाले सां जांच जारी आहे। बम डिस्पोजल स्क्वाड खे तलब कयो वियो आहे ऐं इन वाक़े में 5 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी चुका आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी ॿुधाए पिया वञनि। पुलिस ऐं रेस्क्यू टीम्स मलबे में दॿियल माण्हुनि खे ॿाहिरि कढण वारे कम में रुधल आहिनि।
गुलशन इकबाल वारे इलाके में इमारत अंदर धमाके जे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाए पिया वञनि। धमाको छा जो इन हवाले सां फ़िलहाल कुझु बि नाहे ॿुधायो वियो। ज़ख़्मियुनि मां कुझु ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। मंज़र तव्हांखे ॾेखारियूं पिया, उन इमारत जा इहे मंज़र आहिनि जिते ज़ोरदार धमाको थियो आहे। गुलशन इकबाल में अॼु ज़ोरदार धमाको थियो। इमदादी कार्रवायूं हिन वक़्तु जारी आहिनि ऐं धमाके सां इमारत जो अधु खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे। मलबे खे हटाइण जो हिन वक़्तु कमु जारी आहे। एक तो ॿीहर हबीब जबाली असां सां लाइन ते मौजूदु आहे। हबीब, छा अपडेट्स आहिनि ऐं हिते जॾहिं कमिश्नर कराची पहुतो त उनजो छा चवणु इन वाक़े जे हवाले सां? उन छा चयो त धमाको छा जो आहे? जी बिल्कुल, सूबाई वज़ीर सईद गनी हुजे या एडमिनिस्ट्रेटर कराची या वरी जेकी पुलिस ऑफिसर्स आहिनि उन्हनि तरफ़ां इहो ई ॿुधायो पियो वञे त धमाके जो जेको नोयत आहे उहो मालूम करण जी कोशिशि कई पई वञे त आया की हीउ सिलेंडर धमाको हुयो या जेको आहे हीउ को तकलीफ़कारी जो वाक़ियो हुयो। हिन वक़्त ताईं हुननि तरफ़ां बि इहो चयो त कुझु बि नथो चई सघिजे, छाकाणि त जांच कई पई वञे। बम डिस्पोजल स्क्वाड जी टीम जेका आहे उहा मौजूदु आहे, उहा जांच करे रही आहे। असां सां हिन वक़्त ताईं कुझु रज़ाकार गॾु आहिनि जेकी धमाके वक़्तु हिते पहुता हुआ। उन्होंने क्या डिठो, आप बताएं आप किस टाइम पहुंचे थे, आपने क्या देखा? मैं 9:10 पे ये धमाका हुआ है। 9:15 पे मैं यहाँ पहुंचा हूँ। जब मैं पहुंचा हूँ तो 2 लोगों की बॉडियाँ, एक तो जो है वो गार्ड था मुझे लगा बैंक का, और एक और उड़ के अंदर से बॉडी गिरी हुई थी 2, और एक अंदर से जो गद्दे के ऊपर बेड के ऊपर मौजूद था वो हमने निकाला है। उस वक्त तक कोई किसी किस्म का सरकारी एहलकार नहीं पहुंचे। और ये तकरीबन अभी सईद गनी साहब जो आए हैं यहाँ से, सिंध के मिनिस्टर हैं, तो यहाँ सरकारी लोगों ने आना जाना शुरू किया और आगे सिटी गवर्नमेंट का अमला यहाँ पहुँचा है भारी सामान लेके। उससे पहले यहाँ पे कोई मौजूद नहीं था। हम लोगों ने, बिल्डिंग बिल्कुल गिर रही थी, पिलर गिर रहे थे, उसके बावजूद हमने इतना सख्त खतरा होने के बावजूद भी हम अंदर घुसे हैं। अंदर घुस के हम लोगों ने वो बॉडियाँ भी हमने निकाली हैं। कोई खवातीन या बच्चों की बाड़ियाँ वगैरह थी या फैमिलीज भी कहते हैं? फैमिली थी। उसमें तस्वीरें वगैरह जो मिली हैं, अंदर से एल्बम वगैरह मिले हैं। वहाँ ऊपर वाली मंजिल पे जो सबसे ज़्यादा अफेक्ट हुई है वो फैमिली की मंजिल थी। और फैमिली के अंदर जो है ना, अभी तक जो है ना, कुछ लोग अंदर ऐसा महसूस हो रहा है कि कुछ फैमिली को टेलीफोन किए जा रहे हैं। टेलीफोन के ज़रिए हम ट्रेस आउट करने की कोशिश कर रहे हैं, टेलीफोन की बेल के ज़रिए ना, कि वो टेलीफोन की बेलें तो जा रही हैं लेकिन बंदे नहीं मिल रहे। और ये बिल्डिंग जो है इस वक्त किसी वक्त भी जो है ना क्लैप्स हो सकती है। इसके लिए भारी सामान की ज़रूरत है। अभी धमाके बहुत ज़ोरदार थी, बहुत ज़ोरदार थी, जिसका धमाके आवाज़ बहुत दूर दूर चला गया था। उस वक्त हमने खुद सुना था, उस वक्त मैं दुकान पर था। जब हम बाद में हम आ गए, सबसे पहले अलखिदमत वाले आए थे, चीपा वाले आए थे, उसके बाद ये सरकारी और हम आ गए। इसमें रिश्की भी थी और मोटरसाइकिल वगैरह भी थी, इसके अलावा गाड़ी भी थी, मगर काफ़ी नुकसान हो गया है, काफ़ी नुकसान हो गया हमें। आप बताएं, आपने क्या देखा जब ये धमाका हुआ? तो यार बात ये है कि बहुत ज़्यादा ख़तरनाक धमाका था। आप ये समझे कि 2-3 फ्लैट्स जो हैं वो सफ़ा हस्ती से मिट गए। बैंक जो है बिल्कुल तबाह हो गया। अब बैंक्स के जो लोग भी जहाँ पर मुलाजमीन काम करते हैं उनकी फैमिलीज़ आ रही हैं, परेशान हैं, उनको कोई जो है ना वो दी नहीं जा रही, कि इतलात नहीं दी जा रही कि उनके प्यारों का इस वक्त क्या हाल है। ऊपर हम जब गए तो बच्चों की जो है छोटी छोटी जो है वो उनके फ्लावर्स, उनके कार्ड, स्कूल कार्ड्स वहाँ मौजूद हैं। एक अजीब मंजर है। अल्लाह ताला सबको इससे महफूज रखे। बहुत ख़तरनाक सूरत हाल है। जी, अमां जेको आहे हिननि रज़ाकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेको धमाको थियणु शर्त हिते पहुता हुआ। संदन चवणु आहे त ओॾी महिल उन वक़्त ताईं को बि सरकारी इदारो हिते न पहुची सघियो हो। सभ खां पहिरियों अच्छा हबीब, इन्हनि खां इहो पुछो त जंहिं फ्लैट में धमाको थियो आहे इनमें केरु रहंदो हो? इन्हनि खे ख़बर हूंदी, इलाइक़े वासी या जेके इमदादी कार्रवायूं कंदड़ एहलकार आहिनि, इन्हनि खे ख़बर हूंदी? छा इन्हनि खे लॻे थो त इहो धमाको जेको आहे उहो गैस सिलेंडर जो हूंदो? इन हवाले सां इहे छा चई रहिया आहिनि ऐं फ्लैट में केरु रहंदड़ हुआ, उन्हनि जी मिल्कियत जे हवाले सां छा पियो ॿुधाए वञे? जी बिल्कुल, असां वो इन्हनि रज़ाकारनि खां ही पूछूं था। आप बताएं, आप ये धमाका जब हुआ, आप यहाँ पहुँचे तो यहाँ कोई फ्लैट्स में फैमिलीज भी रहती थी? वो फैमिलीज यहाँ के मकामी थे या किराएदार थे? नहीं, ऐसा तो पता नहीं। मकामी लोग हैं यहाँ पे ना, जो बच्चे हैं रहते हैं, फैमिली वाले हैं, वो है ना, बच्चे हैं, फैमिली वाले हैं। कोई बच्चे जख्मी हुए? ऐसा कोई बच्चे होगा नहीं मिला, ऐसा कोई नहीं मिला है अभी तक। कोई जख्मी का भी नहीं ऐसा नहीं मिला है। नहीं कुछ भी नहीं, अभी तक नहीं मिला है। जो अमला था उसमें महफूज है, वो महफूज है, सब महफूज है, महफूज है।
जो होगा ऊपर हो गया। अमां जेको आहे हिते ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जूं संदन चवण आहे त बैंक अमलो जेको आहे उन खां जानी नुक़सान खां बची विया आहिनि, जॾहिं त जेकी मथियूं जेको फ्लैट हुयो उन में फैमिली जेकी आहिनि उहे रिहाइश पज़ीर हुआ। जी अच्छा हबीब, हिन वक़्तु उते वाक़े वारे हंध ते कोई पहुची रहियो आहे ऐं अवां ॿुधायो त कमिश्नर कराची ते पहुतो ऐं उन खां पोइ हिन वक़्तु जांच बि जारी आहे। कहिड़ा कहिड़ा ऑफिसर्स आहिनि जेके हिते पहुची चुका आहिनि ऐं केरु हिते पहुचंदो हाणे? पुलिस जेकी सीनियर ऑफिसर्स आहिनि SSP या DIG जेकी आहिनि उहे हिते पहुता। एडमिनिस्ट्रेटर कराची इफ्तिकार शेलवानी जेको आहे उहो हिते पहुतो आहे। उनखां अलावा सूबाई वज़ीर सईद गनी ऐं उनखां अलावा रेंजर्स जा जेकी ऑफिसर आहिनि उहे बि हिते पहुता आहिनि। हाणे अञा ताईं जेको आहे बम जी इहो धमाके जी जेका नुयत आहे उनजो पतो न पइजी सघियो आहे, पर इमारत जेका आहे उहा मुकमिल तौरु तबाह थी वई आहे। जेकॾहिं हिन इमारत खे हिन वक़्तु जेको आहे डाथो न वियो त मुमकिन आहे त इहो इमारत वरी किरी पए, उन सां वरी जेको आहे जानी नुक़सान थी सघे थो, छाकाणि त इमारत सिर्फ़ु मथियूं फ्लैट जेकी आहिनि उहे बीठल आहिनि, बाक़ी हेठियां जेकी फ्लैट्स आहिनि उहे मुकमिल तौरु तबाह थी विया आहिनि। इमारत जेका आहे उहा मुकमिल तौरु तबाह थी वई आहे। उन जे करे इहो जेको आहे चई सघिजे थो जेकॾहिं हिन इमारत खे न ॾाथो वियो त इहो मलबो केॾी महिल बि कंहिं वक़्तु बि किरी सघे थो। जी अच्छा हबीब, इमारत जी तबाही खे ॾिसी इहो लॻी रहियो आहे त धमाको तमामु घणो वॾो हो, धमाको शदीद हो। इन वक़्तु बम डिस्पोजल स्क्वाड बि जांच करे रही आहे। केतिरे वक़्त में इहो ॿुधायो वेंदो त धमाको छाजो हो? जी बिल्कुलु, हीअ ईंदड़ 1-2 कलाकनि में जेको आहे जॾहिं हीअ मलबो हटायो वेंदो ऐं बम डिस्पोजल स्क्वाड जी जेका टीम आहे उहा शहदियूं गॾु करे उन्हनि जो जेको आहे जाइज़ो वठंदी, मुआइनो कंदी, उनखां पोइ जेको आहे ख़बर पइजी सघंदी त आया की हीअ जेको आहे धमाको तक़रीबकारी जो नतीजो हुयो या सिलेंडर जो हुयो। यकीनन ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं मलबो हटायो वेंदो, जेकॾहिं सिलेंडर जो धमाको हूंदो त सिलेंडर जा टुकड़ा पियल हूंदा, हिते ई हूंदा, आस पास ई सिलेंडर जा टुकड़ा पियल हूंदा। जेकॾहिं सिलेंडर जा टुकड़ा पियल न हूंदा त पोइ जेकॾहिं को तकलीफ़कारी जो वाक़ियो हूंदो, जेकॾहिं को बम वग़ैरह हूंदो त उन जा बि जेकी बाल बेरिंग्स वग़ैरह जेकी शयूं आहिनि उहे हिते पियल हूंदियूं, त पोइ इहो माना जेको आहे चई सघिजे थो त 1-2 कलाकनि जे अंदरि इहो पतो पइजी वेंदो त हीउ जेको धमाको आहे इहो सिलेंडर जो आहे या तकलीफ़कारी जो नतीजो आहे। जी ठीक, वरी महिरबानी हबीब जमाली अपडेट करण जे लाइ। अवां खे इहा ख़बर ॾियो पियासीं धमाके सां इमारत जो अधु खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे। मंज़र अवां खे ॾेखारियासीं ऐं जेके हिते रेस्क्यू एहलकार आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त असां हिते पहुतासीं त माण्हू हिते पियल हुआ ऐं ज़ख़्मी बि हुआ, उन्हनि खे फौरी तौर ते अस्पताल पहुचायो वियो आहे। ऐं हिकु गार्ड जेको ॿुधाए पियो वञे शायदि उहो बैंक जो ई गार्ड हो, छाकाणि त ग्राउंड फ्लोर ते बैंक मौजूदु हुई ऐं इन हवाले सां जांच जारी आहे त जेके ज़ख़्मी थींदड़ आहिनि उन्हनि जी शिनाख़्त जे हवाले सां, उन्हनि जी सुञाणप जे हवाले सां पिणु हिन वक़्तु कोशिशूं जारी आहिनि ऐं जेके मारिजी चुका आहिनि उन्हनि जी सुञाणप जे हवाले सां पिणु तफ़सील गॾु कया पिया वञनि। 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी ॿुधाए पिया वञनि ऐं धमाको तमामु घणो शदीद हो, जंहिंजे करे इहो ॿुधायो वियो आहे त धमाके वक़्तु भरपासे वारनि इमारतुनि जा शीशा पिणु टुटी पिया। हिन वक़्तु जेके ऑफिशियल्स आहिनि, ऑफिसर्स आहिनि, उहे हिते पहुचनि पिया ऐं एहलकार जेके आहिनि उहे पिणु हिते पहुतल आहिनि। मलबो हटाइण वारो कमु जारी आहे। इहो ख़दशो ॾेखारियो वियो आहे त शायदि मलबे हेठियां को ज़ख़्मी हुजे। इन हवाले सां जेके जदीद औज़ार आहिनि उहे पिणु तलब कया विया आहिनि, जंहिंसां इहा ख़बर पइजी सघंदी त अंदरि शायदि को माण्हू मौजूदु आहे या न। ऐं इहो ॿुधायो वियो आहे त इन्हनि ज़ख़्मियुनि में औरतूं पिणु शामिल आहिनि, छाकाणि त हिते ख़ानदान रहियल हुआ ऐं इहो ॿुधायो वियो आहे त वधीक इन हवाले सां जांच जारी आहे ऐं इमारत जे मलबे खे हिन वक़्तु हटाइण वारो कमु जारी आहे। गुलशन इक़बाल मस्कन चुरंगी वारो इलाइक़ो, हिते ज़ोरदार धमाको थियो आहे। धमाके सां इमारत जो अधु खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे। नासिन सूबाई वज़ीर सईद गनी कुछ देर अॻु मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई हुई, अचो तव्हांखे ॾेखारियो। अवांखे अपडेट कयूं पिया नाज़रीन। सूबाई वज़ीर सईद गनी पिणु हिन वाक़े जो नोटिस वरितो। सूबाई वज़ीर सईद गनी वाक़े वारे हंधि पहुतो ऐं वाक़े जो जाइज़ो वरितो आहे ऐं वाक़े वारे हंधि जो जाइज़ो वरितो आहे। धमाके सां इमारत जो अधु खां वधीक हिसो ड्रही पट पइजी वियो आहे ऐं इमारत खे ॾार पइजी विया आहिनि। यकीन से नहीं कहा जा सकता है, जैसे ही ये रेस्क्यू का अमल मुकम्मल होगा उसके बाद माहिरीन इस चीज़ को देखेंगे क्या हुआ उसकी। थैंक यू।
जी नाज़रीन, सूबाई वज़ीर सईद गनी जो इहो चवणु आहे त फ़िलहाल जांच जारी आहे ऐं इहो चवणु वक़्त खां अॻु हूंदो त इहो धमाको छा जो हो। पुलिस ऐं रेस्क्यू टीम्स मलबे में दबियल माण्हुनि खे ॿाहिरि कढण वारे कम में रुधल आहिनि। वाक़े वारे हंधि जो ऑफिसर्स जाइज़ो वठनि पिया, हिते ऑफिसर पहुचनि पिया, पुलिस एहलकार पहुचनि पिया। कमिश्नर कराची कुछ देर अॻु पहुतो। IG सिंध मुश्ताक महर ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह इन वाक़े जो नोटिस वरितो। SSP ईस्ट खां ऐं कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब कई वई आहे। गुलशन इकबाल वारे इलाइक़े में इमारत अंदरि इहो ज़ोरदार धमाको थियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु इन वाक़े जो नोटिस वरितो आहे। फौरी तौर ते जांच करण जी हिदायत कई वई आहे बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां। अवांखे इहा ख़बर ॾियो पिया धमाको 4 माड़ इमारत जी मेज़ 9 फ्लोर ते इहो धमाको थियो। धमाके सबबि इमारत खे शदीद नुक़सान पहुतो। नाज़रीन, कमिश्नर कराची टाइम न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि करे पियो, अचो तव्हांखे ॾेखारियूं। हिन वक़्तु कमिश्नर कराची असां सां गॾु मौजूदु आहे। असां उन खां पुछंदासीं सर ये इस धमाके के हवाले से देखें, अभी पुलिस इस धमाके की असल वजह का अभी तक यहाँ पे हो सकता है कि किसी गैस सिलेंडर में भी धमाका हुआ हो या किसी गैस लाइन में धमाका हुआ हो, तो ये अभी तयन होना बाकी है। अच्छा, कितना नुकसान हुआ, कुछ पता चला कितना? देखें, इसमें कुछ 19 के करीब लोग ज़ख्मी हुए हैं और उसमें से 4 शदीद ज़ख्मी हैं। तो उनके इलाज मालजे के लिए हम कोशिश कर रहे हैं कि बेहतर से बेहतर उनको तिब्बी सहूलतें फराहम की जाए। इसके अलावा यहाँ पे अब अल्लाह का शुक्र है कोई ज़ख्मी मौजूद नहीं है, वो हमने सारा चेक करवा लिया। अच्छा, ये जो मलबा पड़ा है, ये इम्कान है कि मलबे के अंदर भी कोई नहीं, अब ये अच्छी तरह चेक कर लिया, अब इसकी कोई चांस नहीं है। अच्छा, अभी तक कोई नहीं है। अभी तक क्या चांसेस हैं कि ये धमाका सिलेंडर का हो सकता है या तकरीबकारी के चांसेस ज़्यादा? नहीं, ये अभी तफ्तीश के बाद ही पता चलेगा। जी, अवां जेको आहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। संदसि चवणु आहे त जेको आहे जांच हली रही आहे। हिन वक़्त ताईं कुझु बि नथो चई सघिजे त हीअ धमाको जेको आहे उहो सिलेंडर जो आहे या तकरीबकारी जो नतीजो आहे। जी ठीक है। कमिश्नर कराची जो इहो चवणु आहे त जांच जारी आहे। 19 ज़ख्मियुनि जी उन कंफर्म कयो त 4 जेके ज़ख्मी आहिनि उन्हनि जी हालत ॻणिती जोगी आहे। धमाके सबबि 5 माण्हू फौत थिया आहिनि। ED ज़रिए जो इहो चवणु आहे। धमाके सबबि केतिरनि ई मोटरसाइकिल्स ऐं 2 गाॾियुनि खे पिणु नुक़सानु पहुतो आहे। गुलशन इकबाल वारे इलाइक़े में इमारत अंदरि ज़ोरदार धमाको थियो आहे। धमाके जे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया आहिनि।